नाज़रीन, ज़िले मटियाले जे लोअर स्टाफ जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि पारां ऑल पाकिस्तान एजुकेशन डिपार्टमेंट जे सॾ ते मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। ज़िले मटियारी जे लोअर स्टाफ जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि पारां DEO ऑफिस प्राइमरी मटियारी खां प्रेस क्लब मटियारी ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिं जी अॻुवाणी ज़िले सदर शाहजहान मीर बहर आसिफ सोमरो, आचर मल्ला, हादी बख्श खोसो, मज़हर मीराणी, अब्दुल जब्बार कुंभार, जमील अहमद हकड़ो समेत समें लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि शिरकत कई। लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि ऐं मेंबरनि मुतालबा कया त लोअर स्टाफ खे टाइम स्केल 30% जे हिसाब सां जूनियर क्लार्क तौरु प्रमोशन 2007 जे लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि जी कॉन्ट्रैक्ट सर्विस बहाल करे सीनियरिटी 2007 खां ॾिनी वञे। लोअर स्टाफ जो यूनिफॉर्म अलाउंस पघार में शामिल करे ॾिनो वञे। लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि ऐं मेंबरनि चयो त मुतालबा पूरा न थिया त एहतजाज जो दाइरो वधाए पूरी सिंध में एहतजाज जी काल ॾिनी वेंदी।